अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी। ख़बर शामिल कंदासीं नोशहरो फीरोज खां मंसूर मलक जी। मुल्क में वधंदड़ महांगाई ऐं मुख़्तलिफ़ खातनि मां मुलाज़मनि खे बरतरफ़ करे बेरोज़गार करण ख़िलाफ़ पीपल्स पार्टी ज़िला नोशहरो फीरोज पारां प्रेस क्लब अॻियां धरणो हयो वियो, जंहिंजी अॻुवाणी पीपल्स पार्टी ज़िला नोशहरो फीरोज जे सदर फीरोज खान जमाली, MNA सैयद इब्रार अली शाह, MNA जुल्फ़कार अली बीहण, MPA मुमताज़ अली चांडियो, MPA सैयद सरफराज अली शाह, मौला बख्श मुबेजो, सुहेल अब्बासी अली आलमानी, खलीफा शकील अहमद मेमन, फारूक अहमद बमरो, पीर ख़ालिद, सैफुल्लाह अली अकबर सम्मो, PP लीडर विंग जी सदर फातिमा शहनाज अंसारी, रईस नवाब मरी, खुदा बख्श बुर्दी, नबी बख्श सतो अली शेर ऐं टीम ज़िया लंजार मां फारूक अहमद कोराई, उमेद अली लुंड ऐं दाइम दरसाई करे रहिया हुआ, जिन वफ़ाक़ी हुकूमत ते चिती तनक़ीद कई ऐं अॻुवाणनि चयो त वफ़ाक़ी हुकूमत खे हाणे घणो वक़्तु रहणु न खपे, पाण मुरादा इस्तीफ़ा ॾेई ग़रीब माण्हुनि खे ख़ुदकुशियुनि खां बचाए, न त वक़्तु परे न आहे। अवाम हाणे सुजाॻ थी वियो आहे, जेको हिन कटपुतली हुकूमत ख़िलाफ़ तहरीक हलाए खेनि घर भेड़ो करण में किरदारु अदा कंदो। ही हुयूं हिन वक़्त जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी।